अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज पाण पढ़ंदासीं सिंधु दरियाव। सिंध जी तारीख़ जो बाब जारी है। अॼु असां हुन में पढ़ंदासीं सिंधु दरियाव। बराए महिरबानी असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। कोई भी सवाल हुजे त कमेंट में असां खां पुछी सघो था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधु दरियाव हिन सरज़मीन जे सारी रौनक सिंधु दरियाव सां आहे, जो क़दीम ज़माने खां वठी अॼु ताईं हलियो थो अचे ऐं हिन ई दरियाव जे करे सभई क़दीम जोग्राफिया नवेस यूनानियुनि खां वठी अरबन ताईं मुल्क सिंध खे मुल्क मिस्र सां मुशाबियत ॾींदा रहिया आहिनि। उन करे जो जीअं मिस्र जी सारी रौनक ऐं आबादी बल्कि उते जे माण्हुनि जी ज़िंदगी ऐं ज़मीन जी सरसब्ज़ी दरिया नील ते मुनहसर आहे, तहिड़ीअ तरह सिंध जी रौनक ऐं शादाबी जो दारोमदार सिंध दरियाव ते आहे। हीउ अज़ीमल शान दरिया मुल्क तिब्बत जे उन जबल जे पासे खां निकितो आहे जंहिंखे कैलाश कोठियो वञे थो ऐं जो संस्कृत जे देबानी में जन्नत जी ख़िताब सां यादि कयो वियो आहे। दरियाव सिंध जो चश्मो पाणीअ जे सोढ़नि लिकनि मां वहंदो अहिड़नि जायुनि खां अची लंघियो आहे जितां इंसान जो गुज़रियल बल्कि ॾुखियो बल्कि नामुमकिन आहे। उन्हनि खां पोइ ज़मीन जी सतह ऐं ब्रिटिश गवर्नमेंट जी हुकूमत में अची दाख़िल थियो आहे, जितां 1000 मील वही वञी अरबी समुंड में पवे थो। हीउ दरियाव सियारे जे मौसम में बिल्कुलु घटिजी वञे थो। शहर अटक ताईं पहुचण खां अॻु ई दरियाव क़ाबिल अची हिन सां मिलियो आहे। मिलण वारी जाइ ते ॿई दरियाव हिकु जहिड़ा मालूम थियनि था। उतां अॻिते वधी यानी दरियाव क़ाबिल खे बग़ल में वठण बैदि हीउ दरियाव घणो पखिड़िजी वियो आहे, जिते उन जी वेकर तक़रीबन अधु मील जी पखेड़ में आहे। ऊन्हारे जे मौसम में त उन खां बि ज़्यादा थी वञे थी। समुंड जे वेझो पहुची हिन जूं मुख़्तलिफ़ शाख़ूं थी वियूं आहिनि, जिन घणो करे उन सारी ज़मीन खे घेरो करे वरितो आहे। जा अरबी समुंड जे किनारे ते आहे। हिन अज़ीमुल शान दरियाव जा छोड़ आहिनि, जिन जो सिलसिलो 70 मिलियन ताईं पखिड़ियल आहे, जिते जा बिजा बबुर ऐं लई जा वॾा वण बीठल आहिनि। महिरबानी दोस्तों, अगर तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त बराए महिरबानी हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। अगर तव्हांखे कोई भी सवाल आहे तव्हां कमेंट सेक्शन में पुछी सघो था। ऐं हा ज़रूरु हिन नोट्सनि जो स्क्रीनशॉट वठणु न विसारींदा। स्क्रीनशॉट ज़रूरु वठिजो, जेके तव्हांखे कमु ॾींदा। तव्हांजे हर टेस्ट में तव्हां लाइ ॼाण वधंदी वेंदी सिंध जी, ऐं तव्हांजी हिस्ट्री क्लियर थींदी वेंदी। इंशाल्लाह पाण जल्द मुलाक़ात कंदासीं हिकु नए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह निगहबान। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु